उन ज़माने में क़रीबन अॼु खां 25 साल अॻे जी ॻाल्हि आहे या 30 साल अॻे जी ॻाल्हि आहे। सरहद सूबे जे अंदरि हिकिड़ो पीर हो, हाणे ख़बर जीअरो आया मरी वियो, उनखे चवंदा पीर धनकेश आहे। पीर धनकेश आहे। उनजे बारे में मशहूर चाहो त जंहिंजी पुठी ते जेतिरियूं लठियूं हणंदो ओतिरा साल हुकूमत ज़्यादा मिलंदी। जेतिरियूं लठियूं पुठी ते आयाई। मूंखे यादि आहे पाकिस्तान जा 2 साबिक़ वज़ीर आज़म उन पीर वटि विया, झुकी बीठा, उन पीर ॿिन्ही खे पुठी ते लठियूं हयूं ऐं रब पकड़ करे छॾी। रब पकड़ करे छॾी। हिकिड़ो दुनिया मां मोकिलाए वियो, ॿियो पाकिस्तान अची नथो सघे, ॿियो इक़्तिदार खां वियो। ही तव्हांजे साम्हूं जीअरा मिसाल आहिनि, ज़िंदा मिसाल। हिकिड़ो दुनिया मां मोकिलाए वियो, ॿियो पाकिस्तान अची नथो सघे, इक़्तिदार जे लाइ तड़पे पियो। अल्लाह जा बानो ही रब्बुल आलमीन आहे, जंहिंजे हथ में हर शइ आहे, हर शइ ते क़ादिर आहे। करे गौर त करियो, असीं त इंसान आहियूं। अल्लाह अकुल बि ॾिनो आहे, सम्झ बि ॾिनी आहे। वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि व सहबिहि व मन इक्तदा बिहदियहि इला यौमिद्दीन, अम्मा बाद। फ़क़ाल अल्लाह ताला फ़िल क़ुरानिल करीम वमा अरसलना मिन क़ब्लिक मिर रसूलिन इल्ला नूही इलैहि अन्नहु ला इलाहा इल्ला अना फ़अबुदून। रब्बिश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। तव्हांजे हिन ॻोठ अब्दुल रशीद बबर में मुंहिंजो ही पहिरियों प्रोग्राम आहे। अल्हम्दुलिल्लाह हिन ॻोठ जे अंदरि वॾे तादाद में तव्हां दोस्तनि जो गॾु थियणु अल्लाह जे दीन सां मोहब्बत जो सबूत आहे। मूंखां अॻ में असांजी जमात जो इंतहाई मुअज़्ज़ज़ क़ाबिल एहतराम मौलाना मोहम्मद आज़म लांडर हफ़िज़हुल्लाह पंहिंजे ख़यालात जो इज़हार करे चुका आहिनि। मूंखां बाद में असांजी जमात जो नौजवान साथी ऐं मुहक़्क़िक़ आलिम दीन फ़ज़ीलतुल शेख मौलाना शबीर अहमद जमाली हफ़िज़हुल्लाह जो वारो आहे। उम्मीद आहे त दोस्त आख़िर ताईं मौजूद रहंदा ऐं क़ुरान हदीस सां पंहिंजी दिलनि खे मुनव्वर कंदा। दोस्तो, मूं तव्हांजे साम्हूं क़ुरान मजीद जी सूरत अल अंबिया उन जी हिकु आयत तिलावत कई। अल्लाह ताला इन ही आयत में जेके बि पैगंबर आया आहिनि, अल्लाह जे प्यारे पैगंबर खां अॻु में उन्हनि जी दावत जो बुनियाद ऐं पहिरियों नुक़्तो अल्लाह ताला असांखे ॿुधायो आहे। रब्बुल आलमीन फरमायो वमा अरसलना मिन क़ब्लिक मिर रसूलिन इल्ला नूही इलैहि। ऐ मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, असां तोखां अॻु में जेको बि रसूल मोकिलियो उन ॾांहुं असां इहा ई वही कई
अन्नहु ला इलाहा इल्ला अना, त बेशक मुखां सवाए यानी अल्लाह खां सवाए को बि इलाह नाहे, को बि हकीकी माबूद नाहे, को बि इबादत जे लाइक नाहे। फ़अबुदून, पोइ तव्हां मुंहिंजी ई इबादत करे। ही क़ुरान जी आयत असांखे ॿुधाए थी त हर पैगंबर सभ खां पहिरियां ई क़ौम जे आॾो अल्लाह जी तौहीद खे पेश कयो ऐं इन में सम्झाणी इशारो आहे त जेको बि माण्हू अल्लाह जे दीन जी दावत जो कमु करे थो उनखे सभ खां पहिरियां ई रब्बुल आलमीन जी तौहीद बयान करणी आहे। सभ खां अव्वल तव्हां ॾिसो अल्लाह ताला जे मुआशरे जे अंदरि पंहिंजे आख़िरी ऐं प्यारे पैगंबर खे मबूस फरमायो, उन ई मुआशरे में दुनिया जी हर बुराई मौजूद हुई। ज़िना बि कंदा हुआ, व्याज बि खाईंदा हुआ, चोरी बि कंदा हुआ, ग़रीबनि मिस्कीननि जो माल फबाईंदा हुआ ऐं उन दौर जे अंदरि कैसर ऐं किसरा उन दौर जूं सुपर पावर्स हुयूं जेके मुख़्तलिफ़ मुल्कनि ते हमला कंदियूं रहंदियूं हुयूं। माना अरबन खे उन्हनि खां बि ख़तरो हो, साम्राजी कुवतूं हुयूं। पर तव्हांखे हैरत थींदी अल्लाह जे पैगंबर शुरू में न ज़िना जो रद्द कयो, न व्याज जो रद्द कयो, न शराब जो रद्द कयो, न रिश्वत जो रद्द कयो, न कि अल्लाह जे नबी ऐलान कयो त अचो गॾिजी अरब पाण सभ जा सभ कैसर ऐं किसरा जे ख़िलाफ़ विढ़ो। अल्लाह जे नबी दावत कोन ॾिनी, वरना सोचियो या दावत ॾीन हा सभ अरब गॾिजी पवन हा, अबू जहल बि गॾु हुजे हा, अबू लहब बि गॾु हुजे हा। जेकॾहिं पाण ग़रीबनि जे हक़नि जी ॻाल्हि कनि हा त सभ जा सभ ग़रीब साथ ॾींदा। पर अल्लाह जे पैगंबर उहा दावत पेश कई जंहिंसां दौलतमंद छा ग़रीब नाराज़ थी विया, पर हवा छा पंहिंजा ई नाराज़ थी विया। दौलतमंद नाराज, ग़रीब नाराज, धारिया नाराज, पंहिंजा नाराज, ग़रीब मिस्कीन बि नाराज। छाजे करे अल्लाह जे नबी इहो मौज़ू छो बयान कयो? करे गौर करियो। तौहीद अंग्रेजी में जेके चइजे मास्टर स्ट्रोक आहे। जंहिं माण्हू खे तौहीद सम्झ में अची वई न, उहो माण्हू पंहिंजे रब सां मुख़लिस थी वेंदो, उन जे लाइ बाक़ी नेकियूं आसान थी वेंदियूं, अल्लाह जी मदद शामिल हाल थी वेंदी। पर जे रब जी तौहीद खे न सम्झो, अल्लाह जो हक़ अदा न कयो, यादि रखो कॾहिं मख़लूक जो हक़ सही माना जे अंदरि अदा कोन कंदो। जॾहिं क़ुरान जी आयत नाज़िल थी व अनज़िर अशीरतकल अक़रबीन, पैगंबर तूं पंहिंजा जेके वेझा अज़ीज़ क़रीब आहिनि तिन खे ॾेजा, त पाण सफ़ा जबल ते चढ़ी विया। जेके क़रीबी रिश्तेदार आहिनि तिन खे सॾीनि था, पंहिंजी न्याणी खे, चाचे खे, पंहिंजी पुफी खे, कुरैश जे सरदारनि खे। पाण फरमाईंदा जेकॾहिं आऊं चवां त जबल जे पोयां हिकिड़ो लश्कर तव्हां ते हमले करण लाइ तयार आहे, छा तव्हां मुंहिंजी तस्दीक कंदो? उन्हनि यक ज़बान चयो त असां कॾहिं तव्हां खां कूड़ जो तजुर्बो कोन कयो आहे। ऐं मोहम्मद असां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कॾहिं कूड़ जो तजुर्बो कोन कयो। अल्लाह जे नबी पहिरीं गवाही वरिती त
त मूंखे सचो चवनि था या न? गवाही ॾियनि था। उन खां पोइ जॾहिं अल्लाह जे पैगंबर रब जी तौहीद पेश कई त सभ खां पहिरीं चाचे अबू लहब मुखालफ़त कई। वही सोचो तौहीद केॾो अज़ीम अक़ीदो आहे। ही दुनिया आहे न, या दुनिया कायम तौहीद जे करे आहे। जंहिं ॾींहुं तौहीद ख़त्म थींदी दुनिया कोन रहंदी। कुरान जी आयत आहे, वमा ख़लक़तुल जिन्न वल इंस इल्ला लियअबुदून। मूं जिन्ननि खे ऐं इंसाननि खे नाहे पैदा कयो मगर इन जे लाइ जो मूं अकेले जी इबादत कयां। ऐं अकेले अल्लाह जी इबादत तौहीद आहे। माना दुनिया में आया आहियूं तौहीद जे लाइ, तौहीद ते अमल करण जे लाइ, उनखे तस्लीम करण जे लाइ। ऐं जॾहिं तौहीद ख़त्म थी, पाण सुगरा छा था फरमाइनि, ला तक़ूमु साअतु हत्ता ला युक़ाल फिल अर्ज़ अल्लाह अल्लाह। मुस्लिम जा लफ़्ज़ आहिनि। क़यामत तेस ताईं कायम न थींदी जेस ताईं धरती ते हिकिड़ो माण्हू बि अल्लाह अल्लाह चवण वारो मौजूद आहे। अल्लाह अल्लाह चवण मां मुराद ज़बानी अल्लाह चवण मुराद न आहे। केतिरा वॾा जेके से माना तस्बीहूं खणियो, पीर ऐं मौलवी अल्लाहू अल्लाहू चवंदा वतन, पर ख़बर ई न आहे त अल्लाह ताला जी तौहीद छा आहे। सिर्फ नालो वठनि था, रब जो शान मालूम ही कोन अथनि। हदीस वरी मुस्नद अहमद उन तशरीह कई, इन अल्लाह अल्लाह चवण मां मुराद छा आहे। पाण सुगरा फरमाइनि था, ला तक़ूमु साअतु हत्ता ला युक़ाल फिल अर्ज़ ला इलाहा इल्लल्लाह। मुस्नद अहमदी का हदीस ॻाल्हि टोड़े छॾी। तेस ताईं क़यामत कायम न थींदी जेस ताईं धरती ते हिकिड़ो माण्हू बि ला इलाहा इल्लल्लाह चवण वारो मौजूद आहे। ॾिसो उन जी फज़ीलत। उन अकेले मुवहिद इंसान जे लाइ सिजु भरंदो, चंड ज़ाहिर थींदो, हवाऊं लॻंदियूं, दरियानि में पाणी वहंदो, फसल ज़मीन उभारींदी हिकु माण्हू जे लाइ। पर जॾहिं उहो माण्हू फौत थी वियो हुयो क़यामत क़ाइम थी वई। इहा तौहीद जी बरकत। तंहिंजे करे तौहीद खां सवाइ अमल बि क़बूल कोन पवंदा। यादि रखी छॾियो, चाहे तूं हर साल हज कर, उमरा कर, ज़कात ॾे, सदकात ॾे, केतिरियूं बि नेकियूं कर, पर जेकॾहिं तुंहिंजे अक़ीदे में शिरक आहे, तौहीद कोन्हे, तुंहिंजा सभु अमल तबाह ऐं बर्बाद आहिनि। हदीस मुस्नद अहमद दी, अबू दाऊद दी। साहबे रसूल नालो तव्हां ॿुधो हूंदो, अमर बिन आस रज़ी अल्लाहु अन्हु, जेके हींअर हिकिड़े बदबख्त मौलवी बकवास कई ये अजीम साहबी जे शान में। हिकिड़े बदबख्त इन अजीम साहबी जे शान में गुस्ताखी कई। अमर बिन आस अजीम साहबी है, उनजो भाउ हिशाम बिन आस बि साहबी है। पीउ जो नालो आस। जॾहिं मरण जो टाइम आयो, पाण काफ़िर हो, मुशरिक हो, ॿिन्ही पुटनि खे सॾु कयां कि पुटो हिकिड़ी वसियत कंदो वञा, जॾहिं मरी वञा मुंहिंजे तरफ़ां तव्हांखे 100 उठ नहर करणा आहे। हिकु रिवायत लफ़्ज़ आहिनि 100 ग़ुलाम आज़ाद करणा आहे। हिकिड़े भाउ यानी पुट हिशाम छा कयो जो 100 ग़ुलाम आज़ाद करे छॾिया। सैयदुना अमर बिन आस रज़ी अल्लाह अन्हु आज़ाद कोन कया। ॾिसो फ़हम जो फ़र्क़ु थिए थो न, ॿई भाउर आहिनि पर फ़हम जो फ़र्क़ु आहे। सैयदुना अमर बिन आस रज़ी अल्लाह अन्हु हली वियो अल्लाह जे प्यारे पैगंबर वटि, या रसूलल्लाह मुंहिंजे पीउ मरण खां अॻु में वसियत कई हुई त मुंहिंजे तरफ़ां 100 ग़ुलाम आज़ाद कजो या 100 उठ नहर कजो। मुंहिंजे भाउ हिशाम पंहिंजे हिसे जा 50 ग़ुलाम आज़ाद करे छॾिया आहिनि, मूंखे 50 ग़ुलाम आज़ाद करणा आहिनि। छा आउं पंहिंजे पीउ जे तरफ़ां उहे ग़ुलाम आज़ाद कयां? यादि रखी छॾियो, इन में अज़ीम नुक़्तो आहे। इन हदीस जे अंदर अज़ीम नुक़्तो आहे।
जॾहिं बि को शरई मसलो पेश अचे मालूम कंहिंखां करणो आहे मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। तव्हां सुवाल कंदो डॉक्टर साहब अल्लाह जे रसूल खां कीअं पुछंदासूं, पाण त वफ़ात करे विया, दुनिया में मौजूद कोन आहिनि, हाणे अल्लाह जे रसूल खां कीअं पुछंदासूं? अदा पुछी सघो था। जामे तिरमिज़ी हदीसनि जो किताब आहे, उन मथां हिकिड़े आलिम जो जुमिलो लिखियलु आहे कौल त जंहिं माण्हू जे घर में हदीसनि जो किताब मौजूद आहे फकअन्नमा नबियुन यतकल्लम, गोया ॼण उन जे घर में अल्लाह जो नबी खुद ॻाल्हाए पियो। पाण सगुरा वफ़ात करे चुका पर हदीसनि जा किताब मौजूद आहिनि। कुरान करीम जेको मथन नाज़िल थियो सो मौजूद आहे, उलमा मौजूद आहिनि जेके कुरान हदीस जो इल्म रखनि था। यादि रखो जॾहिं मसलो पेश अचे उन आलिम वटि वञो जंहिं वटि कुरान हदीस जो इल्म हुजे, उन वटि न जेको कुरान हदीस खे रद्द करे उम्मतिन जा कौल पेश करे। अल्लाहु अकबर। उम्मतिन जा कौल जेको तव्हांखे फतवा में ॿुधाए उन वटि वञण जी ज़रूरत कोन्हे। उन वटि वञो जेको तव्हांखे कुरान हदीस जा दलाइल ॿुधाए। सहाबा अल्लाह जे रसूल वटि वेंदा हुआ, का बि शइ सम्झ में न अचे। अल्लाहु अकबर। केतिरा ई मिसाल आहिनि, ही मिसाल बि उन में मौजूद आहे। सैयदना अमर बिन आस अली अल्लाह जे रसूल हाणे छा करिया, पाण फरमाईंदा अम्मा अबूक फलो कान कर बितौहीद फसुमत अनहु व तसद्दक़त अनहु नफहु ज़ालिक। जेकॾहिं तुंहिंजो पीउ तौहीद जो इकरार करे, हिन हदीस में तौहीद जो वाज़े लफ़्ज़ आयो आहे, वाज़े लफ़्ज़ आयो आहे तौहीद जो। कुरान में तौहीद जो लफ़्ज़ किथे कोन आयो आहे, तौहीद जो लफ़्ज़ कुरान करीम में किथे कोन आयो आहे। हाँ मफ़हूम आहे, हिन हदीस में वाज़े लफ़्ज़ तौहीद जो आहे। पाण फरमाईंदा जेकॾहिं तुंहिंजो पीउ अमर, तुंहिंजो पीउ तौहीद जो इकरार करे हा, तूं उनजे तरफ़ां सदको करी हा, उनजे तरफ़ां रोज़ा रखी हा त उनखे फ़ाइदो थिए हा। पर जीअं त तुंहिंजे पीउ जो मौत शिरक ते थियो, तंहिंजे करे तुंहिंजे पीउ खे को सवाब कोन मिलंदो। हीअ हदीस दलील आहे। तौहीद नाए अमल क़बूल कोन पवंदा, शिरक अची वियो अमल बर्बाद थी वेंदा। असीं अहले हदीस ही बार बार शिरक जो रद्द छो था करियूं, बार बार तौहीद जो बयान छो था करियूं? अल्लाह जो कसम खणी चवां तो असीं तव्हांजा ख़ैर ख़ां आहियूं, सॼण आहियूं। छो त जंहिंजो मौत शिरक ते थी वियो उनजो अबदी ठिकाणो जहन्नम आहे, ऐं जंहिंजो मौत तौहीद ते थियो रब चाहे उनखे डायरेक्ट जन्नत में दाख़िला ॾेई छॾे, ऐं चाहे गुनाह उनजा जेकॾहिं ज़्यादा थी चुका आहिनि नेकिन खां त गुनाहनि जी सज़ा ॾेई पोइ जन्नत में दाख़िल करे। लेकिन तौहीदी इंसान हमेशा जहन्नम में कॾहिं कोन रहंदो, हमेशा कॾहिं कोन रहंदो। जंहिंजो मौत तौहीद ते थिए थो, पर जेकॾहिं शिरक ते थी वञे पोइ केॾांहुं वेंदो? अल्लाह ताला सूरे अनाम जेका कुरान जी 6 नंबर सूरत आहे उन में हिकु जाइ ते 18 नबियुनि जा नाला वरिता आहिनि। उलमा चवनि था कुरान में टोटल 25 अंबिया किराम जा नाला आया आहिनि। 25 मज़ा ही वाहिद जाइ आहे कुरान जी जिते अल्लाह 18 नाला वरिता आहिनि। इन जाइ खां सवाइ कुरान में कंहिं बि जाइ ते 18 पैगंबरनि जा नाला कोन आया आहिनि। नाला वठी पोइ छा फरमायाई? ॾिसो अहमियत तौहीद जी ऐं शिरक जी नहूसत। छा फरमायाई? वलो अशरकू लहबत अनहुम मा कानू यामलून। जेकॾहिं ये पैगंबर में शिरक कना इन्हनि जा अमल जरूर तबाह बर्बाद थी वेंदा। वही सोचो पैगंबर शिरक करे अमल कोन बचंदा, तुंहिंजा मुंहिंजा बचंदा? मुंहिंजा तव्हांजा अमल बचंदा?
केॾो वॾो गुनाह आहे। कॾहिं कॾहिं माण्हू चवंदा आहिनि साईं मुसलमान मुशरिक थी सघे ई कोन थो। बाद मौलवी हज़रात जो दलील पेश कंदा आहिनि त मुसलमान मुशरिक थी सघे ई कोन थो, हिंदू थींदो, ईसाई यहूदी, मुसलमान मुशरिक कीअं थींदो? ॿ हदीसूं तव्हांजे साम्हूं पेश करियां थो जंहिंमें ॻाटे टोड़ दलील आहे। ॻाटे टोड़ दलील आहिनि त मुसलमान हिन उम्मत जा मुसलमान बि अल्लाह जे नबी जो उम्मती बि मुशरिक थी सघे थो। पहिरीं हदीस सही मुस्लिम जी, पाण सुगरन फरमायो कि साहबी सुवाल कयो अल्लाह जे रसूल क़यामत ॾींहुं तव्हांजी शफ़ाअत कंहिंखे नसीब थींदी? यादि रखी छॾियो आयल हदीस जो अक़ीदो ॿुधाईंदो हलां, को माण्हू प्रोपेगेंडा न करे। असां शफ़ाअत जा क़ाइल आहियूं। पाण सगोरा क़यामत ॾींहुं पंहिंजी उम्मत जे गुनाहगारनि जी शफ़ाअत कंदा, पर उहा शफ़ाअत तॾहिं कंदा जॾहिं अल्लाह इजाज़त ॾींदो। मन ज़ल्लज़ी यशफ़उ इंदहु इल्ला बिइज़्निही। अल्लाह वटि को बि सिफारिश नथो करे सघे जेसि ताईं अल्लाह पाण इजाज़त न ॾे। अल्लाह इजाज़त ॾींदो, पाण शफ़ाअत कंदा उम्मत जे गुनाहगारनि जी। साहबी पुछो अल्लाह जे रसूल क़यामत ॾींहुं तव्हांजी शफ़ाअत उम्मत मां कंहिंखे नसीब थींदी? हाणे जवाब ते गौर कजो। अल्लाह जे रसूल ईअं कोन चयो त मुंहिंजी शफ़ाअत समूरी उम्मत खे मिलंदी, समूरी उम्मत खे मिलंदी। न, पाण हदबंदी कनि था, तहदीद कनि था। उहा हदबंदी पंहिंजे ज़हन में ॻाल्हि छॾियो। पाण फरमाइनि था फहिय नाइलतुम मिनकुम इंशा अल्लाह मम्मात ला युशरिकु बिल्लाहि शैअ। मुस्लिम जा लफ़्ज़, मुंहिंजी शफ़ाअत अव्हां मां माना मुसलमान जेके उम्मत मुहम्मदिया जा माण्हू उन्हनि खे नसीब थींदी जेके इन हाल में मरी विया जो उन्हनि अल्लाह सां कंहिं शइ खे शरीक कोन कयो। हाणे दलील मिली वियो न। अल्लाह जे रसूल चयो मुंहिंजी शफ़ाअत समूरी उम्मत लाइ आहे। पाण फरमाए था मुंहिंजी उम्मत मां जंहिंजो मौत इन हालत में थियो जो अल्लाह सां कंहिं शइ खे शरीक न कयाई, इहो दलील आहे त हिन उम्मत में बि मुशरिक थींदा। इन जे करे अल्लाह जे नबी फरमायो ॿी हदीस जामे तिरमिज़ी जी, पाण सुगरा फरमाईंदा ला तक़ूमु साअतु, क़यामत तेसि ताईं क़ाइम न थींदी हत्ता तलहक क़बाइलु मिन उम्मती बिल मुशरिकीन, जेसि ताईं मुंहिंजी उम्मत मां कुझु कबीला वञी मुशरिकनि सां मिलंदा, मुशरिकनि सां वञी मिलंदा। मुंहिंजी उम्मत जा कुझु कबीला, हीअ हदीस में दलील आहे, हिन उम्मत जे अंदरि मुशरिक थींदा। ऐं इहो शिरक कोन्हे जेको मुसलमान चवराइण वारो के कबर ते सजदो करे, कबर वारे खां दुआ घुरे, उन खां पुटु घुरे, तंदुरुस्ती तलब करे, इज्जत तलब करे, रोज़ी तलब करे। छा इहो शिरक कोन्हे? छा शिरक जेके सिंह थींदा आहिनि? अल्लाह जे नबी फरमाना अद्दुआ हुवल इबादत, दुआ इबादत। हथ खणूं था न जॾहिं अल्लाह जे आॾो, इहा इबादत आहे। इहे हथ रब खां सवाइ के ॿिए जे आॾो नाहे खणणो, के ॿिए जे आॾो नाहे झुकणो। पर असांजी हालत छा आहे? मुसलमानो गौर करियो, अॼु वञो अल्लाह जे घर में मस्जिदूं तव्हांजूं वीरान आहिनि इल्ला माशा अल्लाह, पर दरगाहनि ते हालत छा आहे? दरगाहनि ते हालत छा आहे? आम माण्हू त परे रहिया, तव्हांजा वज़ीर आज़म, तव्हांजा सदर, तव्हांजा चीफ मिनिस्टर, तव्हांजा आम मिनिस्टर उहे दरगाहनि ते वञनि था, चादरूं चाढ़ीनि था ऐं उन कबर वारे खां पंहिंजे इक़्तिदार जे लाइ दुआ घुरनि था। पर रब सज़ा बि ॾे थो। मूंखे 2 साबिक़ वज़ीर आज़म यादि आहिनि, 2 साबिक़ वज़ीर आज़म, नाला कोन थो वठां। उन ज़माने में क़रीबन अॼु खां 25 साल अॻे जी ॻाल्हि आहे या 30 साल अॻे जी ॻाल्हि आहे। सरहद सूबे जे अंदरि हिकिड़ो पीर हो, हाणे ख़बर जीअरो आया मरी वियो, उनखे चवंदा पीर धनके शाह।
पीर धनकेश आहे, उनजे बारे में मशहूर चाहो त जंहिंजी पुठी ते जेतिरियूं लठियूं हणंदो ओतिरा साल हुकूमत ज्यादा मिलंदी। जेतिरियूं लठियूं पुठी ते आयाई। मूंखे यादि आहे पाकिस्तान जा ॿई साबिक़ वज़ीर आज़म उन पीर वटि विया, झुकी बीठा, उन पीर ॿिन्ही खे पुठी ते लठियूं आयूं ऐं रब पकड़ करे छॾी। रब पकड़ करे छॾी। हिकिड़ो दुनिया मां मोकिलाए वियो, ॿियो पाकिस्तान अची नथो सघे, ॿियो इक़्तिदार खां वियो। ही तव्हांजे साम्हूं जहिड़ा मिसाल आहिनि, ज़िंदा मिसाल। हिकिड़ो दुनिया मां मोकिलाए वियो, ॿियो पाकिस्तान अची नथो सघे, इक़्तिदार जे लाइ तड़पे पियो। अल्लाह जा बानो, ही रब्बुल आलमीन आहे जंहिंजे हथ में हर शइ आहे, हर शइ ते क़ादिर आहे। कॾहिं गौर त करियो, असीं त इंसान आहियूं, अल्लाह अकुल बि ॾिनो आहे, सम्झ बि ॾिनी आहे, पर ही जेके जीत आहिनि, ही जेके जानवर आहिनि, ही जेके पखी आहिनि, उन्हनि जूं दुआऊं केरु थो ॿुधे? उन्हनि जूं मुश्किलातूं केरु थो दूर करे? मालूम न आहे तव्हांखे सैयदना सुलेमान अलैहिस्सलाम जे दौरे नबूवत ॾुकार पइजी वियो। माण्हू हली आया, सुलेमान अल्लाह खां दुआ घुरो, अल्लाह मींहुं वसाए। अल्लाह अकबर। इन में अक़ीदे जो नुक़्तो आहे। हदीस मुस्तदरक हाकिम जे अंदर आहे, सुनन दारकुतनी जे अंदर आहे। शेख ज़ुबैर अली ज़ई रहमतुल्लाह अलैह मिस्काती तहकीक में इनके हसन करार ॾिनो। माण्हू हली आया सुलेमान अलैहिस्सलाम वटि। उन्हनि जो अक़ीदो जेकॾहिं हुजे त सुलेमान ताक़त रखे थो मुश्किलातूं दूर करण ते, त चवंदा त सुलेमान तूं बरसात वसा। न, सुलेमान अल्लाह खां दुआ घुर। असीं वसीले जे क़िस्म जा क़ाइल आहियूं, वसीले जा मुतलकन मुनकिर कोन आहियूं। कंहिं बि नेक इंसान खां जिंदगी में तव्हां दुआ कराए सघो था, जायज़ आहे, क़ुरान हदीस मां साबित आहे। पर साॻियो इंसान गुज़ारे वञे, उनजी क़बर ते वञी उनखां दुआ घुरण ऐं शिरक आहे। सुलेमान अलैहिस्सलाम वटि हली आया। सुलेमान बि ईअं कोन चयो त को आऊं मुसीबत दूर करे सघां थो, दोस्तनि खे वठी हलियो। बरसातूं अल्लाह जी रहमत, बरसात अल्लाह जी रहमत आहे न, रब जी रहमत आहे। कॾहिं कॾहिं बंदि थी वेंदियूं आहिनि असांजे ख़राब अमलनि जे करे। कॾहिं एतिरियूं वसंदियूं आहिनि जो मुर्गो तबाही आणी, या एतिरी बरसात जो ॿोॾ थी वञे, या मुर्गो वसई न। कॾहिं कॾहिं कोन वसंदी आहे। अल्लाह जो रसूल फरमायो हदीस आहे इब्न माजा जी, जॾहिं माण्हू पंहिंजे मालनि जी ज़कात ॾियण बंदि कंदा, मोनियुल क़तर मिन समाए, आसमान खां बरसात वसण बंदि थी वेंदी। जॾहिं ज़कात ॾियण बंदि कंदा, अॼु वेही सोचो पाण ज़कात ॾियूं था, जॾहिं तव्हांजो फसल लहे थो, हाणे सारियुनि जो टाइम आहे, चांवरनि जो टाइम आहे। घणा मुस्लमान भाइर आहिनि जेके सही माना जे अंदर उशर अदा कंदा हुजनि, ज़कात अदा कंदा हुजनि। कॾहिं सोचियो आहे त मुंहिंजे घर में सोन केतिरो पैदा, सोन घणो आहे? कॾहिं तव्हां सोचियो त मुंहिंजे दुकान में माल घणो आहे? अल्लाह अकबर। असांजा ज़मीनदार इल्ला माशाअल्लाह के चङा हूंदा, अयाशूं कंदा, किरोड़नि रुपयनि जा बंगला ठाराईंदा, किरोड़े रुपयनि जूं गाॾियूं वठंदा, अयाशी जा सामान गॾु कंदा। पर तव्हां नोट कजो, अक्सर उन्हनि जा अहिड़ा आहिनि जेके ज़कात ॾियण लाइ तयारु कोन हूंदा, ज़कात अदा करण लाइ तयारु कोन हूंदा आहिनि। पाण सुगरन फरमायो जॾहिं माण्हू पंहिंजे माल जी ज़कात बंदि कंदा, आसमान मां बरसात वसण बंदि थी वेंदी। पर अॻिते पाण छा था फरमायूं? वलौलल बहाइमो लम युमतरू, जेकॾहिं जानवर न हुजनि हा त मुर्गो बरसात वसई कोन हा। इंसान एतिरा गुनाह करे थो, पर तव्हीं अकेली अल्लाह जी मखलूक तो कोन आहियो न। हिते जानवर बि आहिनि, जीत बि आहिनि, पखी बि आहिनि, उन्हनि खे पाणी जी ज़रूरत आहे। अल्लाह उन्हनि जे लाइ मींहुं वसाए।
और हाणे जो तजुर्बो ॿुधायां, थर जे अंदरि बरसातूं अचूं पई ज़ोरदार। बाद माण्हुनि छा कयो जो उते वीचारा जानवर हलनि पिया गॾ, ऐं चवंदो आहियां असांजे मुआशिरे जो मज़लूम जेकॾहिं को जानवर आहे इहो वीचारो गॾ आहे। यकीन ॼाणो वॾो मज़लूम जानवर। हर शहर जे अंदरि आउं ॾिसां थो वीचारा रस्तनि ते धिका खाईंदा वतन। ज़ुल्म कोन्हे, रब तव्हां खां हिसाब कोन वठंदो। जॾहिं जवान हो ताक़त हुई तो हुनखे इस्तेमाल कयो, लखे रुपया तो कमाया। जॾहिं वीचारो बीमार थियो, पोड़ो थियो, निभागा रस्ते ते छॾे हलिया वेंदा आहिनि, पोइ वीचारा धिका खाईंदा आहिनि, कुता पटींदा आहिनि, गाॾियूं टकरूं हणंदियूं आहिनि, उन में तड़पी तड़पी रोडनि ते मरी वेंदा आहिनि। छो? गॾ आहे, हकीर जानवर आहे। ही उहो जानवर आहे जिते अंबिया किराम सुवारी हुई। अञा अॻिते ॿुधायां, ही उहो जानवर आहे जिते इमाम काइनात, इमामुल अंबिया, सैयदुल मुरसलीन मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सुवारी कई। मुस्लिम जी रिवायत पाण हिकु दफ़े अचनि पिया, तेसि ताईं हिकिड़े गॾह खे ॾिसनि था, उन जे मुंहं ते के ॾंभ ॾिनो आहे। अल्लाह अकबर। ऐं चवंदो माण्हू कुर्बान वञे प्यारे पैगंबर। इंसान छा जानवरनि ऐं पखियुनि जे दर्द खे अल्लाह जे रसूल महसूस कयो। उन्हनि जे दर्द खे पाण फरमाईंदा, लान अल्लाहुल लज़ी वसमहु, जिन गॾह खे ॾंभियो आहे उन ते रब जी लानत हुजे। तू उन्हनि खे मामूली जानवर सम्झे थो। हिननि छा कयो, सभु माण्हू ख़राब न आहिनि, दीनदार बि आहिनि। अल्हम्दुलिल्लाह थर जे अंदरि असांजा दीनदार दोस्त बि आहिनि। किन बदबख्तनि छा कयो जो उन्हनि खे ट्रकनि में भरे बदीन बरपासे जा जेके माना शहर हुआ उन्हनि में राति जो ट्रकनि मज़ा लाहींदा बि कीअं, धिको ॾींदा आहिनि। पोइ जानवर वीचारो हेठि वञी किरंदो आहे, टंगू टुटी पवंदी। अल्लाह अकबर। मूंखे ॿुधाए, जॾहिं टंग टुटी पवे केरु ॻंढींदो, केरु उनजो बैंडेज कंदो, केरु पटी कंदो? उहे मिस्कीन जानवर रस्तनि ते तड़पी तड़पी मरी वेंदा आहिनि। छा इहे माण्हू अल्लाह जे अज़ाब खां बचंदा? ज़ालिम, पहिरीं तो सोचियो त इहे गाह खाई वेंदो। छा तूं रज़ाक आहीं? तूं रज़ाक आहीं? रज़ाक मुंहिंजो परवरदिगार आहे। वमा मिन दाबतिन फिल अर्ज़ इल्ला अलल्लाह रिज़्क़ुहा। धरती ते जेका बि चुरण फिरण वारी शइ आहे उन जी रोज़ी जो ज़िम्मो अल्लाह पाण खयो। छा सोचींदा आहिनि त ही जेकॾहिं गॾह ते मौजूद हूंदा गाह खाई वेंदा, ॿनिनि में काए पवंदा। हिकिड़ो उसूल यादि रखी छॾियो। मूंखे यादि आहे सांगड़ ज़िले जे अंदरि बि 4-5 साल अॻे मूं वाक़ियो हिकिड़ो अख़बार में पढ़ियो। हिकिड़ी ठगी कंहिंजे माना त ॿनी में काए पई, भेल कयाई, वेचारी जो 4 टंगूं ज़ालिम कपे छॾियो ज़िले सांगड़ जे अंदरि। मूंखे यादि आहे ओ बदबख्तो कॾहिं भई सोचियो त सही, भला हुन ठगी वेचारी खे ख़बर आहे, गॾह खे ख़बर आहे थी ज़मीन मुंहिंजे मालिक जी कोन्हे के ॿिए जी आहे। छा जानवर खे ख़बर आहे ही धरती आहे, ज़मीन कंहिंजी आहे? हू त वेचारो गुगदाम आहे, बेसमझ। तंहिंजे करे शरई उसूल आहे, यादि रखी छॾियो, जंहिंजी बि ॿनी आहे उहो ॾींहं जे टाइम ते पाण हिफ़ाज़त कंदो। लोड़ा ॾे, डंगर ॾे, पाण हिफ़ाज़त करे। राति जे टाइम ते जेको जानवर जो मालिक आहे उहो माना हिफ़ाज़त कंदो, जानवरनि खे कोन छॾींदो। ॾींहं जो ॿनी जो मालिक, राति जो जानवरनि जो मालिक। ॾींहं जो तुंहिंजी ड्यूटी आहे। उन जानवर वीचारे खे कहिड़ी ख़बर? छा कंदा आहिनि, उन्हनि खे खणी ईंदा आहिनि। ॿी वरी इहो ख़ौफ़ हूंदो आहे त गाह खाई न वञे, पोइ रब नाराज़ थींदो, बरसातूं बंदि। अल्लाह जा बाना ही वीचारा जानवर हलनि पिया, रब इन्हनि जे लाभ ही माना गाह पैदा करे थो न। तूं उन्हनि खे महरूम करी थो, तूं महरूम करी थो। पोइ छा थींदो आहे, कॾहिं कॾहिं आज़माइश में थींदी आहे, कॾहिं किथे अज़ाब कड़की पवंदो आहे, खिवण किरी 40 बकरियूं चट। पर कॾहिं तव्हां पढ़ियो, मुंहिंजो तजुर्बो आहे, थर में केतिरा गॾ हलंदा पिया आहिनि, अॼु ताईं खिवण किरी, उन्हनि ते कॾहिं खिवण किरी। छो त वीचारनि खे नफ़रत कई वेंदी आहे, धिकारियो वेंदो आहे, धक हया वेंदा आहिनि। मुंहिंजो परवरदिगार एॾो महिरबान आहे, उन्हनि ते खिवण कोन थो कयां।
उनके सदा मिले, मानी नुकसान थे खबर पवे। अल्लाह अकबर। जानवर न हुजन पान सुगरा फरमाइंदा बरसात को नसे, वेचारनि जूं टंगूं टुटी पवंदियूं आहिनि, तड़पी तड़पी ज़रा मरी वेंदा आहिनि। ऐं कॾहिं कॾहिं ॾिसंदो आहियां यूट्यूब ते त ही जेके काफ़िर जिन खे असीं चऊं था न, ईसाई हिंदू यहूदी, उहे जानवर ते ॾिसो केॾो रहम था कनि। खणियो अचनि रोड रस्तनि तां, बाक़ाइदा अस्पतालूं आहिनि, एनिमल एड जा इदारा आहिनि। पोइ ख़बर छा थींदो आहे, अल्लाह उन्हनि काफ़िरनि खे बदिलो दुनिया में ई ॾे, आख़िरत में उन्हनि लाइ कुझु कोन्हे, छो त कुफर ते आहिनि, शिरक ते आहिनि। लेकिन दुनिया में को चङो कम कनि था, रब पाण ते कंहिंजो कर्ज़ कोन थो खणे, उनखे दुनिया में बदिलो ॾिनो वञे, ख़ुशहाल हूंदा, सुकून वारी ज़िंदगी उन्हनि जी हूंदी, छो त रहम कनि पिया, अल्लाह बि रहम करे थो। पर तव्हीं मुसलमान चवराइण वारा, अल्लाह जी मख़लूक ते ज़ुल्म करण वारा। सैयदना सुलेमान अलैहिस्सलाम वटि हली आया, साईं अल्लाह खां दुआ घुरो, पाण अॻिते निकितो। पोयां साथी अचनि पिया, सुलेमान अलैहिस्सलाम जानवरनि जी ॿोली सम्झे, जीतनि जी ॿोली सम्झे पियो, पखियुनि जी ॿोली सम्झे पियो, पखियुनि जी ॿोली सम्झे पियो न, क़ुरान में आहे न। हुदहुद पखी जे बारे में पुछा कयई, किथे आहे हुदहुद, किथे ग़ाइब आहे, दलील पेश करे, वरना उनखे ज़बह कंदुसि। हुदहुद आयो, अची सुलेमान अलैहिस्सलाम सां ॻाल्हायई। अॼु ताईं पाण कॾहिं के पखी सां ॻाल्हायो आहे? पखी जी ॿोली असां सम्झी आहे? पखी जी असां ॿोली सम्झी आहे? सुलेमान अलैहिस्सलाम खे अल्लाह जो फज़ल, जीतनि जी ॿोली सम्झे पियो, पखियुनि जी ॿोली सम्झे पियो, अॻियां वञे पियो, पोयां साथी अचनि पिया। अल्लाहु अकबर। हदीस लफ़्ज़ फरआ नमलतन मुस्तलक़ियतन अला ज़हरिहा व राफ़ियतन क़वाइमा इला समा। तुंहिंजो अक़ीदो ॾिस, हेॾा पगड़ मथे ते ॿधल अथई, 68 साल मदरसे में पढ़ियो आहे, यूनिवर्सिटी में पढ़ियो आहे। तुंहिंजो अक़ीदो आहे त रब हर जाइ ते मौजूद आहे, ज़ात जे लिहाज़ खां हर जाइ ते मौजूद आहे। ही तुंहिंजो अक़ीदो आहे। अॻिते वधण खां अॻु में हिकिड़ो चैलेंज कंदो आहे न, अल्लाह रियाकारी खां बजा अॼु ताईं के क़बूल कोन कयो आहे, न के जवाब ॾिनो आहे, न जवाब ॾेई सघे थो इंशाअल्लाह ताला। उहो चैलेंज कहिड़ो? मूंखे हिकु सहाबी ॾेखारियो, हिकु ताबई ॾेखारियो, हिकु तबो ताबई ॾेखारियो, हिकु मुहद्दिस ॾेखारियो, को इमाम ॾेखारियो जे चयो हुजे अल्लाह ज़ात जे लिहाज़ खां हर जाइ ते मौजूद आहे। इहो मुंहिंजो कर्ज़ आहे। तो इमाम अबू हनीफा रहमतुल्लाह अलैह खां बि ॾेखारे कोन थो सघे। इमाम साहब बि चवे थो अल्लाह अर्श ते आहे, जेको नथो तस्लीम करे फ़क़त कफ़र, उहो कुफ़र करे थो। ही नंढड़ी माकोड़ी सुलेमान अलैहिस्सलाम जॾहिं हुनखे ॾिठो, कहिड़े हाल में हुई? हदीस लफ़्ज़नि पुठी ज़मीन सां खुतल आहे, माना हलंदी आहे माकोड़ी त पुठी मथे हूंदी आहे, टंगू हेठि हूंदियूं आहिनि। पर सुलेमान अलैहिस्सलाम जे माकोड़ी खे ॾिठो, उन जूं टंगू आसमान ॾांहुं मथे आहिनि ऐं पुठी ज़मीन सां खुतल आहे। टंगू आसमान ॾांहुं मथे छो आहिनि? गौर करियो छो? नंढड़ी माकोड़ी जेका के मदरसे में कोन पढ़ी आहे, जेका के यूनिवर्सिटी में कोन पढ़ी आहे, उनजी फितरत में चवे थी मुंहिंजो मुश्किल कुशा, बिगड़ी बनाइण वारो, हाजत रवा, बरसात वसाइण वारो मथे आहे अर्श ते, हेठि ज़मीन ते कोन्हे। वरना हेठि बि टंगू करे आहे न। चओ था हर जगह ते मौजूद आहे अल्लाह, पर तव्हांजी फितरत ई तव्हांखे कोन थी मञे। फितरत जो जवाब कीअं ॾींदे? फितरत जो इनकार कीअं कंदे? को माण्हू पंहिंजी फितरत जो इनकार करे सघे थो? भली तूं चओ अल्लाह हर जाइ ते आहे, पर जे मां दुआ जे हथ खणंदे न, हथ हेठि कोन वेंदा, साॼे कोन वेंदा, खाॿे कोन वेंदा, ख़ुदि ब ख़ुदि हथ मथे वेंदा, नज़रूं मथे वेंदी। हाणे जे जवाब छो नज़रूं मथे वञनि थियूं, छो हथ मथे वञनि था? तुंहिंजी फितरत में चवे थी मुंहिंजो परवरदिगार मुश्किल कुशा, हाजत रवा, बिगड़ी बनाइण वारो, दुआऊं ॿुधण वारो, बरसात वसाइण वारो, धरती में दफ़न कोन्हे, धरती ते हलण वारो कोन्हे, अर्श ते मुस्तवी। हत्ता कि तव्हां नोट कयो हूंदो,
हिकिड़ो आम मिसाल ॾींदो आहियां। भला हिंदू जेके आहिनि न, हिंदू त मुशरिक आहिनि, को शक कोन्हे, बल्कि तव्हांखे ॿुधाईंदो आहियां उन्हनि जा जेके कूड़ा माबूद आहिनि, ख़बर अथव तादाद केतिरी आहे? भेरूमल आडवाणी मशहूर सिंध जो मौरिख थी गुज़रियो आहे, जो किताब आहे क़दीम सिंध वटि मौजूदु आहे। भेरूमल आडवाणी लिखे थो, असीं हिंदू 33 करोड़ ख़ुदानि जी पूॼा कंदा आहियूं। घणा ख़ुदा? 33 करोड़। ॿियो हिंदुस्तान जो राइटर रमेश चंद्रा दत्त, आरसी दत्त, जो किताब आहे एंशंट इंडिया, मूं वटि मौजूदु आहे, लिखे थो त असीं हिंदू 33 करोड़ ख़ुदानि जा पुॼारी। 33 करोड़। ही ॿ वॾा हवाला आहिनि हिंदू राइटर्स आहिनि। पर उहो हिंदू बि ॻाल्हाईंदे ॻाल्हाईंदे हिकिड़ो जुमिलो ज़रूर चवंदो आहे, ऊपर वाला। चवंदो आहे न, ऊपर वाला। अगर ऊपर वाला चाहेगा, अगर ऊपर वाले की मर्जी होगी, छो थो चवे? उनजी फितरत में चवे थी दुआऊं ॿुधण वारो मथे आहे। याद रखी हदीसो, ही उहो अक़ीदो आहे जेको सलफ सालिहीन जो अक़ीदो आहे, जेको ताबीन जो अक़ीदो आहे, तबा ताबीन जो अक़ीदो आहे, सहाबा किराम जो अक़ीदो आहे। सलफ में जा हिकिड़े माण्हू जो अक़ीदो कोन्हे त अल्लाह ज़ात जे लिहाज़ खां हर जाइ ते मौजूदु आहे। मुंहिंजो चैलेंज आहे, जेकॾहिं कंहिं में हिम्मत आहे मुंहिंजे साम्हूं दलील पेश करे। अल्लाह अकबर। नंढड़ी माकुड़ जी टंगू मथे आहे ऐं दुआ कीअं पई घुरे? दुआ जा लफ़्ज़ ॿुधायां, अल्लाह जे रसूल असांखे ॿुधाया। तूं बि दुआ घुरींदो न, तव्हीं बि दुआ घुरो था न। हेॾा पगड़ मथे ते ॿधल, फलाणे जे तुफ़ैल, फलाणे जे मुहाबे, फलाणे जे वसीले, फलाणे जे वास्ते, ईअं दुआ घुरंदा आहियो न? ॼण त नऊज़ बिल्लाह अल्लाह ते कंहिंजो दबाव हले थो, नऊज़ बिल्लाह अल्लाह ते कंहिंजो प्रेशर हले थो। छा रब ते कंहिंजो प्रेशर हले थो? अहिड़ो को पैदा थियो आहे जेको मुंहिंजे परवरदिगार ते दबाव विझे? अहिड़ो को? तव्हांखे ॿ मिसाल ॿुधायां थो, ईमान अफ़रोज़ मिसाल। अवां जो इंशाअल्लाह अक़ीदे तौहीद पको ऐं पुख्तो थी वेंदो त मुंहिंजे रब जी ताक़त छा आहे, हू अल गनी आहे। पहिरियों मिसाल, रईसुल मुनाफ़िकीन अब्दुल्लाह बिन उबई मो, मुनाफ़िकनि जो सरदार, पुट अब्दुल्लाह मोमिन। ॾिसो हिते हिकिड़ो नुक़्तो, पीउ जो नालो बि अब्दुल्लाह, पुट जो नालो बि अब्दुल्लाह। असां वटि छा थींदो आहे, जेकॾहिं को नालो रखंदा आहियूं त वेझा माइट उहो नालो कोन रखंदा आहियूं। जेकॾहिं के रखी छॾियो, ॿिया चवंदा आहिनि बाबा अञा त असांजो हमरा जीअरो आहे, तो यकदमि नालो रखी मौत कोन्हे, मरे खां पोइ रखी आहे न। पीउ जो नालो बि अब्दुल्लाह, पुट जो नालो बि अब्दुल्लाह। पीउ रईसुल मुनाफ़िकीन आहे, पुट मोमिन आहे। इहा मुंहिंजे रब जी कुदरत। पुट मोमिन आहे ऐं पीउ मुनाफ़िकनि जो बि सरदार आहे। जॾहिं मो अल्लाह अकबर, पुट हली आयो अल्लाह जे रसूल वटि, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजो कुर्तो बि ॾिनो हो ऐं नमाज़ जनाज़ा बि पढ़ायो। सही बुखारी जी रिवायत आहे। नमाज़ जनाज़ा जे अंदरि दुआ मग़फ़िरत कबी आहे न। अब्दुल्लाह बिन उबई जी नमाज़ जनाज़ा पढ़ायाऊं, सही बुखारी। छा मग़फ़िरत थी वई? पैगंबर नमाज़ जनाज़ा पढ़ाई, छा मग़फ़िरत थी वई? बल्कि कुरान जी आयत ॿुधाईंदो हलां, सूरह तौबा जी, इस्तग़फिर लहुम औ ला तस्तग़फिर लहुम इन तस्तग़फिर लहुम 70 मरतन फलन यग़फिर अल्लाहु लहुम। पैगंबर इन्हनि मुनाफ़िकनि जे लाइ तू इस्तिग़फ़ार करी, माफ़ी जी दुआ घुरी या न घुरी, 70 दफ़ा बि घुरंदे अल्लाह हरगिज़ इन्हनि खे माफ़ करण वारो न। रब माफ़ी कोन ॾिनी, माफ़ी कोन ॾिनी, पंहिंजे पैगंबर जी दुआ क़बूल कोन कयाई। बल्कि हिकिड़ो मौक़ो अहिड़ो आयो, अल्लाह जे रसूल बददुआ कई, अल्लाह क़बूल कोन कई। सूरह आल इमरान, मुस्नद अहमद, जामे तिरमिज़ी। जंग उहद में अल्लाह के रसूल के धक लगा, जख्म पैदा, जख्म पैदा। मुस्नद अहमद जा लफ्ज़ पान सगोरन टे एड़ा काफिर हुआ
उन ज़माने में काफ़िर हुआ जिन जा नाला वठी उन्हनि ते लानत कई। लानती माना चाहे अल्लाह जी रहमत खां तड़े। हारिस बिन हिशाम, सफ़वान बिन उमैया, सोहेल बिन अमर, टिन जा नाला वठी अल्लाह जे नबी लानत कई। कुरान करीम की आयत नाज़िल थी, अल्लाह लैसा लक मिनल अम्रि शैउन औ यतूब अलैहिम औ युअज़्ज़िबहुम फ़इन्नहुम ज़ालिमून। पैगंबर इन मामले में तोखे कोई इख्तियार कोन्हे। अल्लाह चाहे इन्हनि खे तौबा जी तौफ़ीक़ करे, अल्लाह चाहे इन्हनि खे अज़ाब करे, ऐं वॾा ज़ालिम, पर इन मामले में तोखे को भी इख्तियार कोन्हे। लैसा लक मिनल अम्रि शैउन जो लफ्ज़ी तर्जुमो करियो, कुछ भी तोखे इख्तियार ना। ऐं ख़बर छा थियो? अल्लाह जे रसूल लानत कई। मुस्नद अहमद जा लफ़्ज़न शेख शुएब अल अर्नाऊत, मुस्नद अहमद जेका 52 जिल्दनि जे अंदर शाया थी आहे, इन हदीस खे आणे चवे थो इहा हदीस सही आहे। नतीजो छा निकितो? 3 ॼणा मोमिन थी विया। पैगंबर बददुआ ॾिनी, अल्लाह क़बूल कोन कई। पैगंबर दुआ घुरी, अल्लाह क़बूल कोन कई। छो त मुंहिंजो रब अल गनी आहे, कंहिंजे आॾो मोहताज न आहे। तो त अल्लाह जो तस्वर कहिड़ो पेश कयो आहे। अॼु सुबुह जो पढ़ियुमि पिया किताब मकतूबात महमूदी, मकतूबात महमूदिया। महमूद फ़कीर मदीन ज़िले जे अंदर अॼु बि उनजी दरगाह आहे, शहर आहे कड़ियो घवर, उनजे अंदर उनजा मकतूबात आहिनि। उनमें 2 जायनि ते वाक़ियो आणे थो त शेख अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह अलैह जो हिकिड़ो मुरीद फौत थी वियो। मलाइका आया, सुवाल कयूं, मर रब्बुक, मन नबियुक, मा दीनुक। किताब वारो लिखे थो उन 3 सुवाल कया मलाइकनि। हर सुवाल जवाब में चवंदो वञे मुंहिंजो रब बि अब्दुल कादिर, नऊज़ बिल्लाह दीन बि अब्दुल कादिर, ऐं मुंहिंजो नबी बि अब्दुल कादिर। टिनी जो जवाब मलाइकन गुर्द आया, किताब में लिखियल। तेसिताईं शेख अब्दुल कादिर जीलानी कब्र में पइजी वियो। मलाइकन खां गुर्द खसे वरिताई। इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। मलाइकन खां गुर्द खसे वरिताई। अस्तगफिरुल्लाह। मलाइक विया अल्लाह वटि, मुंहिंजा रब जेको सो माना असां हिकिड़े हमराह खां सुवाल कया 3, हर जवाब में चवंदो वियो त मुंहिंजो नबी, मुंहिंजो रब, मुंहिंजो दीन अब्दुल कादिर जीलानी आहे। जॾहिं उनखे गुर्ज़ हया त हिकिड़ो माण्हू पइजी वियो जंहिं चयो मुंहिंजो नालो अब्दुल कादिर जीलानी आहे। असां खां गुर्ज़ खसे वरिताई। अल्लाह ताला फरमाए नऊज़ बिल्लाह सुम नऊज़ बिल्लाह। किथे मुंहिंजो रब, उनजी ताक़त, अल कवी, अल अज़ीज़, अल क़हार। पर रब जी तौहीन कीअं थी कई वञे। अल्लाह ताला चयो वञो मिंथ मेड़ करे उन खां गुर्ज़ वापसि वठो, मिंथ मेड़ करे। वरा सूरह माइदा जे अंदर छा आहे, कॾहिं पढ़ी अथो? ईसा अलैहिस्सलाम खे अल्लाह जो पुट बि चवंदा, अल्लाह बि चवंदा। अल्लाह ताला कुरान में फरमायो सूरह माइदा जे अंदर, पैगंबर इन्हनि खे चओ जेकॾहिं अल्लाह ईसा अलैहिस्सलाम खे उनजी वालिदा खे हलाक करण चाहे त केरु आहे जेको अल्लाह जे मुक़ाबले में अचे? फमन यमलिकु मिनल्लाहि शैआ। केरु आहे जेको रब जे मुक़ाबले में अचे जेकॾहिं अल्लाह ईसा अलैहिस्सलाम खे उनजी वालिदा खे हलाक करण चाहे? इहा मुंहिंजो परवरदिगार। ऐं तो तसवर कहिड़ो पेश कयो आहे? हिकिड़ो उम्मती अल्लाह जे रसूल जो सोब मलाइकनि खां ज़ोर, अल्लाह नऊज़ बिल्लाह मजबूर चवे पियो वञी मिथ मेड़ करियो। अस्तगफिरुल्लाह। हेॾा अल्लाह जा पैगंबर बददुआ घुरनि था तॾहिं बि क़बूल कोन थी पवे, दुआ घुरनि था तॾहिं बि क़बूल कोन थी पवे। छो त अल गनी आहे। माकोड़ी खे ॾिठई, वरी अचूं था न मौज़ूअ ते। माकोड़ी जी ॻाल्हि पे हली न कि मदरसे मां फारिग कोन थी आहे, कि यूनिवर्सिटी मां फारिग कोन थी आहे, पर दुआ ॾिसो दुआ। तोखे दुआ घुरण जो सलीको अञा कोन आहे, ॾाढी अच्छी थी वई। अञा रब खां दुआ घुरण जो सलीको तोखे कोन आयो। फलाणे जे मुहाबे, फलाणे जे तुफ़ैल। ॿुधायां हिकिड़ो हवालो। पाकिस्तान जो वॾो तादाद इमाम अबू हनीफा रहमतुल्लाह अलैह जो मुक़ल्लिद आहे। पर कॾहिं इमाम साहब जो अक़ीदो ॾिठो अथई? छा आहे? तव्हांजो किताब हिदाया, शरह विकाया, फतावा आलमगीरी,
ॿिया बि केतिरा ई किताब क़रीबन 7-8 किताबनि जा हवाला मूं वटि मौजूद आहिनि। इमाम अबू हनीफा रहमतुल्लाह अलैह चवे थो अल्लाह खां इन तरीक़े सां दुआ घुरण त मुंहिंजा रब आऊं फलाणे जे बेहक तोखां सुवाल करियां थो, इहो सुवाल जो तरीक़ो दुआ जो तरीक़ो मकरूह आहे, नाजायज़ आहे। असलोक बेहक फलानिन और फलाने जे बहक तो खां सुवाल करियां तो इमाम साहब चवे तो युक्र हो या शय मकरूह आहे। अजीब ॻाल्हि आहे, मूंखे त हैरत थींदी आहे। बाज़ औक़ात असांजा दोस्त नाराज़ न थिजो यकायक एतिरा बाज़ औक़ात सख़्त थींदा आहिनि, सही हदीस छॾे ॾींदा आहिनि, इमाम साहब जो कौल वठंदा आहिनि, पर हिते अक़ीदे जो मामलो अचे थो इमाम साहब जो कौल वठण लाइ तयारु कोन्हे। अक़ीदे जे मामले में इमाम साहब जो कौल वठण लाइ तयारु कोन्हे। नंढड़ी माकोड़ी अल्लाह खां दुआ घुरे पई। दुआ जा लफ़्ज़ तव्हांखे ॿुधायां थो। अल्लाहुम्मा इन्ना ख़ल्क़ुम मिन ख़ल्क़िक लैस बिनाग़िलन अन शुक़याक। ऐं अल्लाह असीं तुंहिंजे मख़लूक मां हिकु मख़लूक आहियूं। ऐं रब असांजा असीं तुंहिंजे बरसात तुंहिंजे मींहं खां बेनियाज़ कोन आहियूं, असांखे तुंहिंजे मींहं जी ज़रूरत आहे। रब खां दुआ घुरे पई। वास्तो आहे, वसीलो आहे, तुफ़ैल आहे, पर कुर्बान वञे माण्हू परवरदिगार था। सुलेमान अलैहिस्सलाम आवाज़ ॿुधी वरितो, के साथी आवाज़ कोन ॿुधो। अॼु बि मां कोड़ियूं हलनि पयूं, अॼु ताईं के आवाज़ ॿुधो आहे? के साइंसदान कॾहिं चयो आहे त मां कोड़ियूं पाण में छा थियूं ॻाल्हाइनि? ताक़त अथनि, अञा ताईं कोन पता आहिनि ऐं पहची बि कोन सघंदा। मां कोड़ियूं दीवार ते चढ़ंदे मोह में मिलाईंदियूं आहिनि, ॻाल्हाईंदियूं आहिनि, ऐं तूं नथा ॿुधो न की सम्झो था। सुलेमान अलैहिस्सलाम ते अल्लाह जो फज़ल हो, ॿुधी वरिताई, सम्झी वरिताई। साथियुनि खे छा चई? इरजिउ फ़क़द सुक़ीतुम बिदावति ग़ैरिकुम। साथियो मोटी हलो, तव्हां खां अॻु में ॿिए जी दुआ जे ज़रिए अल्लाह ताला दुआ बरसात वसाए पियो, वसाइण वारो आहे। अञा मोटिया बरसात शुरू थी, माकोड़ी दुआ घुरी रब क़बूल करे वरिती। तू छा थो चवी? अल्लाह मुंहिंजी ॿुधे कोन थो, अल्लाह मुंहिंजी ॿुधे कोन थो। रब जे बारे में हेड़ी बदगुमानी। यादि रखी छॾियो दोस्तो, आख़िरी नुक़्ता ॿुधाईंदो वञा। असांजा मोहतरम दोस्त पिया वेठा आहिनि त शिरक अहिड़ो गुनाह आहे, बिना तौबा जे मरी वियो हमेशा जहन्नम जे अंदरि। चंद शिरक जा क़िस्म तव्हांखे ॿुधाईंदो वञा मुख़्तसर टाइम जे अंदरि, जेके असांजे मुआशरे में आम ऐं जाम आहिनि। हिकिड़ो कसम खणंदा आहियूं बाज़ औक़ात अल्लाह खां सवाइ ॿिए जो बि कसम खणंदा आहियूं। खीर जो कसम, को चवंदो आहे मूंखे गाज़ी अब्बास जो कसम, को चवंदो आहे फलानी शइ उन जो कसम, मुंहिंजे धरती जो कसम। पाण सभिनि फरमायो मन हलफ बिग़ैरिल्लाह फ़क़द अशरक। जे अल्लाह खां सवाइ के ॿिए जो कसम खयो उन तहक़ीक़ शिरक कयो। हिकु हदीस लफ़्ज़ मन कान हालिफन फलयहलिफ बिल्लाह औ लयस्मुत। जेके कसम खणो आहे रब जो कसम खणे वरना ख़ामोश। अॼु पाणी कसम खणूं था कोन था करणु? कसम खण माना गवाह बनाए, रब खे त बि गवाह बनायो पिया। ख़ुदा तव्हां उनखे गवाह बनायो पिया जेको गुज़ारे चुको आहे। अहिड़े तरीक़े सां ॾिसो केतिरा असांजा मुस्लमान भाइर आहिनि जिन जी ॻिची में धागा ऐं तावीज़। छा अल्लाह जे रसूल करे धागो ॿधो? छा प्यारे पैगंबर कॾहिं तावीज़ ॿधो? छा के सहाबी खां सही सनद सां तावीज़ ॿधण साबित आहे? कंहिं सहाबी खां तावीज़ ॿधण साबित न आहे। बाद अफराद खां कुछ दलील अचनि था, पर असांजा हुज्जत अल्लाह जो रसूल आहे या बाद में सहाबा आहिनि। कंहिंखां तावीज़ जा धागो ॿधण साबित कोन्हे। बल्कि कॾहिं कॾहिं माण्हू चवंदा सही भला पोइ क़ुरान जो तावीज़ ॿधूं, इन में कहिड़ो ॾोह आहे? अवल त अल्लाह जे रसूल खां को सबूत कोन्हे, सहाबा खां सबूत कोन्हे, ऐं ॿी ॻाल्हि या तौहीन आहे क़ुरान करीम, तौहीन आहे। तूं तावीज़ क़ुरान वारो ॿधी काकूस में वञी थो, कज़ाए हाजत लाइ वञी थो, तौहीन कोन्हे? तूं कूड़ ॻाल्हाई थो,
गार गंद करी थो, बाद औकात ज़ाल सां हम बिस्तरी करी थो। छा कुरान जी तौहीन कोन्हे? कुरान इन ला कोन आयो आहे जो गिची में ॿधो वञे। कुरान इन ला आयो आहे उनखे पढ़ियो वञे, उनखे सम्झो वञे, उन मुताबिक़ पंहिंजो अक़ीदो ऐं अमल बनायो वञे। इन ला कोन आयो आहे जो गिची में ॿधो वञे। तव्हांखे ॿुधायां, अब्दुल्ला बिन मसूद अज़ीम साहबी आहे, घर में दाख़िल थियो, ज़ाल जो नालो ज़ैनब। ज़ैनब जी गिची में धागो ॿधो पियो। घणो करे कमज़ोरियूं औरतुनि में ज़्यादा हूंदियूं आहिनि अक़ीदे जे हवाले सां। मूंखे यादि आहे शाह साहब बदियुद्दीन रहमतुल्लाह अलैह असांजो उस्ताद, अल्लाह जो मथस रखे रहमतूं हुजनि। कॾहिं हिकु माण्हू चयो त शाह साहब ॾिसो दरगाहनि ते क़बर वारे जी करामत केतिरी ख़ल्क़ थी अचे। शाह साहब जवाब ॾिनो त बाबा इहे क़बर वारे जी करामत कोन्हे, माइयुनि जी करामत। मायूं बंदि करियो, कंगर हलंदा। अॼु बि इहो ई आहे, वञो ॾिसो दरगाहनि ते औरतूं केतिरियूं आहिनि, केतिरा उन्हनि जे करे अचनि था। पाण छोकिरनि छा लानल्लाहु ज़व्वारातिल क़ुबूर, जेके कसरत सां क़बरनि जी ज़ियारत कनि थियूं उन ते अल्लाह जी लानत हुजे। अब्दुल्ला बिन मसूद जी घरवारी खे दागो ॿधल आहे। ॾिसो साहबी जी घरवारी। अॼु पाण मञा केतिरा अहिड़ा अहले हदीस में हूंदा जंहिंजे घर जे अंदरि इहे कमज़ोरियूं हूंदियूं, कॾहिं असां दूर कयूं? कॾहिं घरवारी खे चयोसीं, औलाद खे चयोसीं? औलाद जी पुछात खां क़यामत ॾींहुं थींदी, ज़ाल जी पुछात खां क़यामत ॾींहुं थींदी। यादि रख, इब्ने मसूद ॾिठो त घरवारी खे गिची में धागो ॿधो पियो आहे, छॾे ॾे हा न। हर कंहिंखे आज़ादी आहे, चवे हा न। साहबी खे मालूम हो मूंखां पुछा थींदी। पुछियईं घरवारी खे धागो छो ॿधो अथई? जे अख में सूर हो, हिकिड़े यहूदी पढ़ी ॾिनो, ॿधम सूर ख़तम थी वियो। ॾियो जवाब। इते मूंखे हिकिड़ो जवाब ॾियो। बाज़ औकात नुस्ख़ो मुंहिंजो वरी ज़हन में ॻाल्हियो, बाज़ औकात हराम कमनि में जा बि फ़ाइदो थींदो आहे, नाजाइज़ कमनि में जा बि फ़ाइदो थींदो आहे, पर इन फ़ाइदे जे करे उहा शइ हलाल कोन थींदी। नुक़्तो यादि रखो, पर इन फ़ाइदे जे करे उहा शइ हलाल कोन थींदी। असांखे माण्हू चवंदा आहिनि सही तव्हां त मञो कोन था, पर असां वियासीं फलाणी दरगाह ते, कमु असांजो थी वियो, पुटु कोन पियो थियो, फलाणी दरगाह ते वियासीं, चादर चाढ़ीसूं, नज़रो न्याज़ कयोसीं, पुटु थी वियो हलियो। कंहिं तोखे चयो त क़बर वारे पुटु ॾिनो आहे? क़ुरान कोन पढ़ियो? सूअर में बि के फ़ाइदा आहिनि, उनजे गोश्त में, चमड़ी में, ॾंदनि में, सिंगनि में। छा सूअर हलाल थींदो? फ़ाइदो हुजे उहा शइ हलाल हुजे। फ़ाइदो थी वियो, हाणे भले इहो धागो तोखे ॿधो पियो हुजे। चयईं या सहाबा जो अक़ीदो। ॾिसो घरवारी खे कोन चए धागो टोड़, अॻिते हथ वधाए, धागो फ़ाइदो थी वेंदो। के तावीज़ ॿधंदा आहिनि, लुग़त उर्दू वारियूं तिन तावीज़ में माना कई आहे, लेकिन हर उहा शइ जेका गिची में ॿधी वञे बद नज़र खां बचण जे लाइ उहा तमीम आहे। ऐं अल्लाह जे नबी छा फरमायो, जे तमीमा ॿधो उन तहक़ीक़ शिरक कयो। मरीज़ सुबुह शाम हाई ब्लड प्रेशर जी गोरियूं खाए, ऐं डॉक्टर आहियां छॾे ॾिस ख़बर पवंदी, धागनि ते हली ॾेखार मूंखे, हाई ब्लड प्रेशर मरीज़ रुगो 2 ॾींहं 3 ॾींहं गोरी न खाधो ख़बर पए, हलियो वेंदे कोमा जे अंदरि मोह पियो हूंदे। इहो धागो तोखे कोन छॾाईंदो, तुंहिंजो ब्लड प्रेशर कंट्रोल कोन कंदो, तुंहिंजी शुगर कंट्रोल कोन कंदो। उन्हनि पीरनि खे आउं सुञाणा थो जेके सुबुह शाम शुगर जूं गोरियूं खाइनि था, हाई ब्लड प्रेशर जूं गोरियूं खाइनि था, बीमार थियनि था, आगा खान में दाख़िल थींदा, ऐं मरीज़नि खे ठीकु कनि पिया प्लेटनि सां, धागनि सां, पीरनि सां। जहालत जी हद अथनि। पाण ठीकु कोन थो थिए, मरीज़नि खे ठीकु, मुरीदनि खे ठीकु पियो करे। पाण आगा खान में आहे, लियाकत नेशनल में आहे, साउथ सिटी में आहे, लाश उतां था निकिरनि। केतिरा पीरनि जिन लाश उतां निकिता आहिनि। अल्लाह जा बानो कॾहिं सम्झे शिफ़ा ॾियण वारो मुंहिंजो परवरदिगार। हा दवाऊं खाओ जेके भला आहिनि, सुन्नत दवा खाइण, क़ुरान पढ़ी फीणूं रखो पाण ते, के ॿिए मुस्लमान भाउ ते दम करियो, जाइज़ आहे, हुकुम आहे हुनजो।
लेकिन धागा ये माना तावीज़ टोना इन जी काब शरीयत के अंदर गुंजाइश को ने याद रखी जो शिरक जो जरियो आहे शिरक ताईं पहुचाए तो शिरक असगर आहे पर शिरक अकबर जो जरियो आहे। ऐं आखिरी नुक़्तो ॿुधाईंदो दोस्तों असां मुसलमान चवराइण वारा एतिरियूं अक़ीदे जूं कमज़ोरियूं बुनियादी तौर ते अक़ीदो आहे न। क़ुरान अल्लाह जे नबी छा फरमायो क़यामत ते हिकिड़ो बानू अल्लाह जे साम्हूं ईंदो अल्लाह ताला छा थो फरमाए पंहिंजे बाने खे इन्नक लौ अतैतनी बिक़ुराबिल अर्ज़ खताया सुम्म लक़ीतनी ला तुशरिकु बी शैआ ला अतैतुक बिक़ुराबिहा मग़फ़िरा मुस्नद अहमद तिरमिज़ी सही सनद सां अल्लाह ताला ऐ इब्न आदम हदीस ॿुधजो हदीस कुदसी आहे तू क़यामत ते ॾींहुं अची मुंहिंजे साम्हूं सॼी धरती तो गुनाहनि सां भरे छॾी हुजे पर हिकिड़ो गुनाह शिरक न हुजे जेतिरा तो गुनाह कया आहिनि ओतिरी मग़फ़िरत ऐं बख़्शिश सां तोसां मुलाक़ात कंदी। इहा तौहीदी बरकत इहा तौहीदी बरकत होॾा सॼी ज़िंदगी नमाज़ूं पढ़ रोज़ा हज ज़कात शिरक अची वियो तुंहिंजा अमल तबाह बर्बाद। दोस्तों इहो आहे हदीस जो पैगाम। मूंखे ॿुधायो इन में कंहिंखे असीं घटि वधि था ॻाल्हायूं कंहिंखे कारगन था करियूं मूंखे ॿुधायो हक़ तो खुले बयान करणो आहे न के नाराज़ थिए परवाह थोरी आहे इहो सोचणो बि कोन्हे त फलाणो नाराज़ थी वेंदो। इब्न माजा जी हदीस ॿुधायां थो अल्लाह जे नबी फरमायो ला यमन अन अहदकुम हैबतुन नास अन यकूल बिहक़िन इज़ा अलिम माण्हुनि जो डपु तव्हांखे हक़ बयान करण खां न रोके जॾहिं हक़ मालूम थी वञे हक़ मालूम थी वञे माण्हुनि जो ख़ौफ़ तव्हांखे हक़ बयान करण खां न रोके। क़यामत ते अल्लाह खे हिकिड़ो जवाब ॾींदासीं या अल्लाह माण्हू नाराज़ वेठा को माण्हू मारे विझे हा तंहिंजे करे हक़ कोन बयान कयुमि छुटी वेंदे हक़ बयान करणो आहे भले सॼी दुनिया नाराज़ थी वञे परवाह न आहे पर क़यामत ते इहे ई माण्हू सोचींदा त के आया हुआ जिन हक़ ॿुधायो असां हक़ क़बूल कोन कयो ऐं जिन हक़ क़बूल कयो इंशाअल्लाह क़यामत ते सुरख़ुरू हूंदा कामयाब हूंदा। असीं तव्हांजा सॼण अल्लाह तो बहितर ॼाणे ख़ैर ख़ाहियूं सरासर दिल जे अंदरि तव्हांजे लाइ ख़ैर ख़ाही आहे। असीं नथा चाहियूं तव्हां शिरक ते मरो शिरक ख़तरनाक गुनाह आहे तव्हांजा अमल चट थी वेंदा था तंहिंजे करे चाहियूं था हा ॿिया गुनाह जेके आहिनि से पसंदीदा कोन्हे उन्हनि खां बि बचणो आहे पर शिरक अहिड़ो गुनाह आहे जेको सभिनी अमलनि खे चट करे छॾे तंहिंजे करे उन खां बचण जी असीं कोशिशि करियूं। अल्लाह ताला खां दुआ आहे अल्लाह ताला जेकी कुझु मूं बयानु कयो मूंखे तव्हां सभिनी दोस्तनि खे अमल करणी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अल्लाह ताला अॼोको ई प्रोग्राम असांजे मोहतरम दोस्त साईं अब्दुल रशीद हरन साहब साईं अमीर हमज़ा साहब ऐं ॿिया उहे दोस्त जिन जा नाला मूंखे मालूम न आहिनि जिन बि सो वरितो आहे अल्लाह जो सभिनी ते रहमतूं हुजनि अल्लाह ताला उन जी महिनतूं कोशिशूं क़बूल फरमाए उन जे लाइ सदके जारिया बनाए। अल्लाह खां इहा बि दुआ घुरंदो हलां त मुंहिंजा रब जेके बि तुंहिंजा बाना हिते हली आया आहिनि परे परे खां या अल्लाह तूं उन्हनि खे हर विख ते नेकी अता फरमा हर विख ते गुनाह माफ़ फरमा हर विख ते उनजो दर्जो बुलंद फरमा वमा ज़ालिक अलल्लाह बिअज़ीज़ तुंहिंजे लाइ का बि शइ जेका असां ॾुखी कोन्हे तो हर शइ ते क़ादिर आहीं मुंहिंजा रब असां जूं इहे महिनतूं असां जूं कोशिशूं क़बूल फरमा हक़ क़बूल करणी तौफ़ीक़ अता फरमा व आख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।